आगाह कयो हैदराबाद में जिते स्मार्ट लॉकडाउन बेअसर बणिजी वियो आहे जॾहिं त डीसी पारां लगायल स्मार्ट लॉकडाउन ते पुलिस अमल न कराए सघी आहे। के ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में स्मार्ट लॉकडाउन बेअसर बणिजी वियो। डीसी पारां लगायल स्मार्ट लॉकडाउन ते पुलिस अमल न कराए सघी आहे। हैदराबाद में इहो नासिनवा के ख़बर ॾियूं पिया त स्मार्ट लॉकडाउन बेअसर बणिजी वियो आहे। डीसी पारां लगायल स्मार्ट लॉकडाउन ते पुलिस अमल न कराए सघी आहे। स्मार्ट लॉकडाउन ते अमल न थियण सबब कोरोना केस वधण जो ख़दशो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। हैदराबाद में जिते स्मार्ट लॉकडाउन बेअसर बणिजी वियो आहे जॾहिं त डीसी पारां लगायल स्मार्ट लॉकडाउन ते पुलिस अमल न कराए सघी आहे। खोखरपाड़े गाड़ी खाते हैदर चौक वारनि इलाइक़नि में कोरोना SOPs जी भञकड़ी कई वई आहे जॾहिं त स्मार्ट लॉकडाउन ते अमल न थियण सबब कोरोना केस वधण जो ख़दशो आहे। आम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। हैदराबाद में जिते स्मार्ट लॉकडाउन बेअसर बणिजी वियो आहे जॾहिं त डीसी पारां लगायल स्मार्ट लॉकडाउन ते पुलिस अमल न कराए सघी आहे। ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में स्मार्ट लॉकडाउन बेअसर बणिजी वियो। डीसी पारां लगायल स्मार्ट लॉकडाउन ते पुलिस अमल न कराए सघी। हैदराबाद में खोखरपाड़े गाड़ी खाते हैदर चौक वारनि इलाइक़नि में कोरोना SOPs जी भञकड़ी थी रही आहे। स्मार्ट लॉकडाउन ते अमल न थियण सबब कोरोना केस वधण जो ख़दशो आहे।